अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो अञा शादे बेडेट तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब उमर जो यूट्यूब चैनल। अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं त अलाइट मोशन में हिन तरह जा स्टेटस कीअं ठाहिजनि। जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ते क्लिक कयो जी त तव्हांखे हर नई वीडियो जी अपडेट मिलती रहे। अचो त वीडियो खे शुरू था कयूं। असां अची वियासीं हाणे अलाइट मोशन में अचण खां बाद में प्लस आइकन ते क्लिक कंदा। हिते तव्हांखे फ्रेम्स मिली वेंदा। मां 1 बाय 1 जो फ्रेम खणां थो ऐं रेज़ोल्यूशन 720 रखां थो। उनखां बाद में फ्रेम रेट मां 30 रखां थो ऐं बैकग्राउंड जो कलर तव्हां ब्लैक कंदा। मां ब्लैक कयां थो। क्रिएटेड प्रोजेक्ट ते क्लिक कंदा, प्लस आइकन ते क्लिक कंदा, ऑडियो में वेंदा। हिते तव्हां ऑडियो सॉन्ग सिलेक्ट करे सघो था ऐं इमेज और वीडियो में वेंदा। हिते तव्हां वीडियो या फ़ोटो को सिलेक्ट करे सघो था। मां फ़िलहाल हिकिड़ो फ़ोटो सिलेक्ट कयां थो। उनखां बाद में 3 डॉट ते क्लिक कंदा, प्ले स्क्रीन ते क्लिक कंदा, मूव एंड ट्रांसफर में क्लिक कंदा, 3 नंबर ऑप्शन ते क्लिक कंदा। हितां थोरो फ़ोटो खे ज़ूम करे एडजस्ट कंदासीं। उनखां बाद में पहिरें नंबर ऑप्शन ते क्लिक कंदा। हितां थोरो फ़ोटो खे हेठि मथे करे सेट कंदासीं पंहिंजी जाइ ते। उनखां बाद में हिन ते क्लिक कंदा। हितां थोरी फ़ोटो जी रोशनी घटि कंदासीं। उनखां बाद में स्पीड ते क्लिक कंदा जी, थोरी स्पीड घटि कंदासीं। प्लस आइकन ते क्लिक कंदा, टेक्स्ट ते क्लिक कंदा। हिते कुछ सॉन्ग जा बोल आहिनि उहे मां लिखी वठां थो। उनखां बाद में कलर ते क्लिक कंदा, हिनखे अछो कलर ॾींदा। हिते क्लिक कंदा मथे, हिनखे फ़ॉन्ट ॾींदा। फ़ॉन्ट ॾियण खां पोइ तव्हां हिनखे साइज़ वधाईंदासीं थोरी। उनखां बाद में हिन ते क्लिक कंदा, हिनखे सेंटर में आणण खां बाद में मूव एंड ट्रांसफर ते क्लिक कंदा। इनके थोड़ा एडजस्ट करनासीं। उनखां बाद में प्लस आइकन ते क्लिक कंदा, कॉपी लेयर कंदा। वरी प्लस आइकन ते क्लिक कंदासीं, हिते पेस्ट कंदासीं। इनके पेस्ट करण खां पोइ जा टेक्स्ट चेंज कंदासीं। ये असांजो टेक्स्ट अची वियो। मां फ़िलहाल सम्झाइण लाइ ॿ टेक्स्ट लिखिया आहिनि। उनखां बाद हितां फ़ोटो खे कट कंदासीं। कट करण खां पोइ हिननि खे असां ट्रांज़िशन ॾींदासीं। टेक्स्ट ते क्लिक कंदासीं, इफेक्ट ते क्लिक कंदासीं, एड इफेक्ट ते क्लिक कंदासीं, टेक्स्ट ते क्लिक कंदासीं। वरी टेक्स्ट ट्रांसफॉर्म ते क्लिक कंदासीं। पहिरें नंबर ऑप्शन ते क्लिक कंदासीं। हिते प्लस जी टिक ॾींदासीं। प्लस जी टिक ॾियण खां पोइ हिनखे छेड़े ते खणी ईंदासीं। वरी ॿी टिक हिते लॻाईंदासीं। आख़िर वरी टिक में वञी हिनजी हिनखे असां 23 ते रखंदासीं। उनखां बाद हिनखे असां 100 ते रखंदासीं। उनखां पोइ हेठि ईंदासीं, हिन ते क्लिक कंदासीं, स्केल ते ईंदासीं, हिनखे 1000 कंदासीं पूरो। उनखां बाद में हिन ते क्लिक कंदासीं, हिनखे काटू 1000 कंदासीं अल्फ़ा खे। हेठि ईंदासीं थोरो, हिनखे 100 ते कंदासीं। ओवरलैप खे 500 कंदासीं। हेठि ईंदासीं, रैंडम ऑर्डर खे ऑन कंदासीं। उनखां बाद में इफेक्ट ते वरी क्लिक कंदासीं, एड इफेक्ट ते क्लिक कंदासीं, ॿियो इफेक्ट लॻाईंदासीं। हिन ते क्लिक कंदासीं। उनखां बाद में हेठि ईंदासीं, इन इफेक्ट ते क्लिक कंदासीं। पहिरें नंबर ऑप्शन ते क्लिक कंदासीं, इफेक्ट ते क्लिक कंदासीं। बे नंबर ऑप्शन ते क्लिक कंदासीं ते हिकिड़ी टिक लॻाईंदासीं।
इनके छेड़े में खणी वेंदासीं, वरी ॿी टिक लॻाईंदासीं। पहिरें टिक खे छेड़णो न आहे, इनके 0 ते करणो आहे। इनके 0 करण खां पोइ इनके फुल ते करणो आहे। फुल ते करण खां पोइ रेडियस ते क्लिक करो आहे, हेठि हिते टिक लॻाईंदासीं, वरी हिते टिक लॻाईंदासीं। इनके हितां 0 करणो आहे। 0 करण खां पोइ इनखां हिते पंहिंजी जाइ ते सेट कंदासीं। मां 20 रखां, तव्हां जेतिरो बि रखी सघो था। उनखां बाद वरी टेक्स्ट ते क्लिक कंदासीं, इफेक्ट ते क्लिक कंदासीं, 3 डॉट ते क्लिक कंदासीं, कॉपी इफेक्ट कंदासीं, टेक्स्ट ते क्लिक कंदासीं, इफेक्ट ते क्लिक कंदासीं, 3 डॉट ते क्लिक कंदासीं, इनके पेस्ट कंदासीं। ये असांजो वीडियो तैयार थी वियो। हाणे इनके प्ले करे तव्हांखे ॾेखारींदासीं। उनखां पोइ मथे शेयर ते क्लिक कंदासीं, एक्सपोर्ट ते क्लिक कंदासीं। ये असांजो वीडियो एक्सपोर्टिंग थिए पियो। उनखां बाद में सेव ते क्लिक कंदासीं। अॼु जी वीडियो में इहो ई। वधीक वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते क्लिक कंदा। मुंहिंजो रियल चैनल जो लिंक डिस्क्रिप्शन में आहे। हीअ त महबूब नूर जो चैनल आहे। उन चयो मूंखे तूं वीडियो ठाह, मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदुसि। उनजे करे मां हीअ वीडियो ठाही आहे। मुंहिंजो रियल जो चैनल जो लिंक डिस्क्रिप्शन में आहे। मूंखे ॾिया इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।